अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अदब जा क़िस्म। अदब जे क़िस्मनि में सभ खां पहिरियां आहे तनक़ीदी अदब। लफ़्ज़ तनक़ीद नक़द मां वरितलु आहे, जिन जी माना आहे परखणु या चङे बुरे जो फ़र्क़ु मालूम करणु। तनक़ीद जो मक़सदु तख़लीक़ जो तजज़ियो, फ़िक्र जी छंछाण, तख़लीक़ी ज़हन जे रमज़नि ताईं पहुच ऐं जमालियाती तसवरनि खे खोले बयानु करणु वग़ैरह आहे। तनक़ीदी अदब में नक़ाद पंहिंजी इल्मी नुक़्ते निगाह खां तख़लीक़ खे परखींदो आहे ऐं उन मां ख़ूबियूं ऐं ख़ामियूं कढंदो आहे। ॿिए नंबर ते आहे तख़लीक़ी अदब। तख़लीक़ी अदब आम तौर ते उनखे चयो वेंदो आहे जेको शाइर या नसर नवीस पैदा करे थो। को बि इंसानु शयूं ख़लक़े नथो सघे, बल्कि शयूं शयुनि मां ठहंदियूं आहिनि। शाइर ख़्यालु ख़लक़े थो ऐं ख़्याल ख़्यालनि मां नथा ठहनि। असल में उहो ख़्याल ई न आहे जेको ॿिए ख़्याल मां ठहियो हुजे। हाणे ॾिसणो इहो आहे त नसर नवीस ऐं शाइर जेको तख़लीक़ करे थो, उन पंहिंजे तरफ़ां कहिड़ो फ़िकिर ऐं ख़्यालु इंसान जे विरसे में शामिलु कयो आहे। तख़लीक़ जे वसीले ई समाजी बुराइनि ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे सघिजे थो। आख़िर में आहे तहक़ीक़ी अदब। तहक़ीक़ जो जज़्बो इंसान जे मन में ई मौजूदु आहे। जॾहिं इंसानु कंहिंजी तख़लीक़ ते रिसर्च कंदो आहे, तॾहिं हू तख़लीक़ जी गहराई में वेंदो आहे ऐं उनजे हर पहलू जी जांच कंदो आहे। तॾहिं हू का नई शइ तख़लीक़ मां ॻोल्हे सघंदो आहे। तहक़ीक़ हिकु साइंस आहे। उहा साइंस इंसान लाइ नवां रस्ता खोले थी ऐं इंसान जे ज़हन जी तरबियत करे थी।